अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारी सिरिया जाफ़र शेख ऑनलाइन ऐं मां आहियां असां गॾु जाफ़र शेख। नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त असीं जेके आहिनि अव्हां जी मुलाक़ात जेका आहे माशरे जे अहम शख़्सियतनि सां करायूं। अॼु जेकी शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, यकीनन अव्हां सभु उन्हनि खे सुञाणींदा हूंदव, पहलवान गुलाम हुसैन पठान साहब। अॼु उन्हनि सां गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं ऐं साईं जन जो मुख़्तसर हिकिड़ो तारुफ़ जेको असांजे ज़हन में आहे उहो असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त गुलाम हुसैन पठान सिंध जो नंढी उमिरि वारो पहलवान आहे ऐं जंहिं जेको आहे पाण खे वॾनि वॾनि पहलवाननि खे मैदान में चित करे छॾियो। ऐं अॼुकल्ह उहे सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल वञनि पिया। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुलाम हुसैन साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। गुलाम हुसैन, इहो ॿुधाइजो, माशाल्लाह ख़ूबसूरत बि आहियो, नौजवान बि आहियो, कंहिं ॿी फील्ड में वञण जे बजाए पहलवानी छो इख़्तियार कई आहे? ॾिसो शेख साहब, ही पहलवानी का आम पहलवानी न आहे। असांजे सिंध जी ट्रेडिशनल गेम आहे, सकाफ़त आहे असांजे सिंध जी। जीअं तव्हांखे ख़बर आहे धरती सां असां मोहबत कंदा आहियूं, धरती जे सकाफ़ती गेम सां बि असांजी ईअं ई मोहबत आहे। सही। ईअं बाबा बि पहलवान हो, चाचा पहलवान हुआ, सोठ पहलवान हुआ, ईअं ख़ानदानी पहलवानी असांजे ख़ानदान में हलंदी आई। असां बि इहो ई जेको आहे चूज़ कयो त बाबा हिन सिंध जे सकाफ़ती गेम सां जेको तालुक़ु रखंदासूं। ॿियनि गेमनि खे या ॿियनि फील्डनि खे साइड ते करे असां बि हिन जे पोयां लॻासूं। अच्छा, जॾहिं मैदान में लहंदा हो त तव्हांजा जे मध्य मुक़ाबिल हूंदा आहिनि पहलवान, तव्हां खां वधीक भारी हूंदा आहिनि, वधीक जिसामत रखण वारा हूंदा आहिनि, वधीक ताक़तवर हूंदा आहिनि, पोइ बि तव्हां मैदान में लही पवंदा हो। छा तव्हांखे डपु वग़ैरह भउ वग़ैरह न थिए? न डपु चयो, डपु अल्लाह जी ज़ात खां आहे। मरणो हूअं हिकिड़े ॾींहुं आहे। जिस्म जूं कई हॾियूं टोड़ाए वेठा आहियूं, वरी बि अलहमदुलिल्लाह मैदान में बीठा आहियूं। असांजी जोड़ जो हुजे, असांजे कैटेगरियूं आहिनि, पहिरियों ॿियूं ऐं टियों। पोइ असांजे जोड़ में जेको पहलवान हूंदो, चाहे केतिरो ई वॾो वज़न हूंदोसि, विढ़ंदासीं इंशाल्लाह, जवाबु कोन्हे। अच्छा, जीअं तव्हां चओ था मलाखड़े में कैटेगरियूं हूंदियूं आहिनि, ऐं हिन वक़्तु तव्हांखे सिंध में कहिड़ी कैटेगरी तौरु सुञातो वञे थो, या कहिड़ी कैटेगरी में तव्हां शामिल आहियो? पको त आउं जेको आहे सेकेंड में आहियां, पर कॾहिं कॾहिं फस्ट में बि विड़ी वेंदो आहियां। अच्छा, केतिरे अरसे खां पहलवानी कयो पिया? 2014 खां तक़रीबन, जॾहिं उमिरि मुंहिंजी 14 साल हुई, तॾहिं खां पहलवानी में जेको आहे स्टार्टिंग वरितो ग्राउंड में। अॼु 2024 हले पियो, तक़रीबन 12-11 साल थी विया आहिनि। अच्छा, मुल्क जे केतिरनि शहरनि में हिन वक़्तु तव्हां वञी चुका हो? 3 सूबनि में मुक़ाबला करे चुका हूँ। KPK में 9 थींदा ई मुक़ाबला, ऐं उनखे अलावा ॿाहिरि मुल्क बि 2 विड़िया हूं। अच्छा, ॿाहिरि जी बि ऑफर आई आहे? जी जी, ॿिया बि आहियूं। अच्छा, जीअं ॾिसो पिया त स्पोर्ट जे हवाले सां, रांदियुनि जे हवाले सां असांजो मुल्क तमामु पोइते आहे। सिर्फ़ु हिकु ॿिनि रांदियुनि खे जेको आहे प्रमोट कयो थो वञे। छा ॾिसो पिया त ॾींहों ॾींहुं जेको मलाखड़ो गेम आहे, रांदि आहे, इहा पोइते वञे पई? ॾिसो, अॼु खां अगरि तव्हां 20-25 साल पहिरियां वेंदो त हिन सिंध जे गेम मलाखड़े जी उरूज हूंदी। बाक़ाइदे हर सियासी समाजी माण्हू हिन खे शौक़ सां ॾिसंदा, पहलवाननि खे तातींदा। विच में वरी हिकु नई जनरेशन आई, नओं दौरु आयो, सोशल मीडिया जो दौरु आयो, पहलवानी बिल्कुलु ईअं सम्झ ख़तमु थींदी वई। माण्हुनि खे, सिंधियुनि खे, घणनि माण्हुनि खे ख़बर न हुई त कमल मलाखड़ो बि का शइ थींदी आहे। सही। जेके ॻोठाणा माण्हू आहे उन्हनि खे ख़बर हुई, शहरनि वारे माण्हुनि खे ख़बर ई न हुई। पोइ वरी असां नौजवान आयासीं, सोशल मीडिया ते अची पंहिंजे गेम खे प्रमोट कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह अॼु पाकिस्तान सां गॾोगॾु दुनिया जा कई ममालिक जेको आहे सो ही असांजो मलाखड़ो ॾिसंदा आहिनि। कई ममालिक जे ॿाहिरियां जा माण्हू यूट्यूब ते असांजे चैनल ते असां राब्तो कंदा आहिनि, हिन गेम खे जेको आहे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। सो अल्हम्दुलिल्लाह वरी पहलवानी जो साॻियो उरूज अची वियो आहे। पर अगरि असांजी सिंध गवर्नमेंट ऐं असांजो स्पोर्ट्स मिनिस्टर हींअर माशाल्लाह नौजवान आहे, यंग आहे, पाण बि स्पोर्ट्समैन आहे, मोहम्मद बशमार ख़ान साहब, बिल्कुलु, अगरि हिन पहलवाननि खे हथी वठनि, थोरो हिननि ते हथु रखनि त ही पंहिंजे मुल्क जो ऐं पंहिंजे सूबे जो नालो दुनिया में रोशन करे सघनि था सिंध जा जेके पहलवान आहिनि। अच्छा, ॿियूं बि गेम आहिनि, मलाखड़ो रांदि जेका आहे इहा केतिरी मुश्किल आहे? मुश्किल त ज़रूरु आहे। ॾिसो न, हिकु त हिन में का बि सेफ्टी न आहे। हर गेम जी सेफ्टी हूंदी आहे। हिन में खुले मैदान में ऐं खुले जिस्म सां विढ़ंदा आहियूं, पोइ धक बि लॻंदा आहिनि। कई पहलवान जॾा थी विया, किन जा दिमाग़ कमु छॾे विया, किन जा कंध टुटी विया, मरी बि विया आहिनि गेम में। सो मुश्किल त आहे। अच्छा, तव्हांखे बि कॾहिं ईअं धक वग़ैरह लॻा? जिस्म जूं 6 खां 7 हॾियूं टुटियूं पियूं आहिनि, हथ पेर ॿाहूं, ही कंध जी हॾी हितां खां टुटल आहे, सीने जी, सभु टुटा पिया आहियूं। अच्छा, हिकु पहलवान जी खुराक छा हूंदी आहे जो उहो पंहिंजी ताक़त बरक़रार रखी सघे? ॾिसो, सभिनी खां वधीक जेको आहे एक्सरसाइज़ ते डिपेंड करे थो। एक्सरसाइज़ जेके देसी आहिनि पहलवान उहे कंदा आहियूं। सुबुह जो तेल वग़ैरह जिस्म खे हणी, पोइ जिस्म खे तकलीफ़ ॾींदा आहियूं ताकी जेतिरो पघर वहे, जिस्म मज़बूत थिए, वर्क अचे जिस्म में। उनखे अलावा खाधो खुराक पंहिंजो देसी खीरु, देसी जेको आहे घी, कुकड़ बि देसी हुजे, उनखे अलावा गोश्त वग़ैरह, काफ़ी हार्ड खुराक आहिनि पहलवाननि जा।
अच्छा, हिकु पहलवान लाइ उनजो माशी तौर ते मज़बूत हुजणु लाज़मी आहे। लाज़मी आहे। ॾिसो न, पहलवान पंहिंजे पाण खे ठाहे थो त उन ते ख़र्च थो थिए कई। सही। सो अगरि हू माली तौरु कमज़ोर आहे त हू पंहिंजे पाण खे ठाहे न सघंदो ऐं शौक़ सां मल न विड़ी सघंदो। उन करे हुनखे माशी हालतुनि जा बहितर हुअणु लाज़मी आहिनि। अच्छा, कोई अहिड़ो यादगार वाक़ियो जेको तव्हांखे दौरान रांदि थियो हुजे? जाम अहिड़ा थिया आहिनि, को ज़हन में नथो अचे तव्हांखे ॿुधायां। जाम अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके यादगार आहिनि असांजे लाइ। अच्छा, हिकु ॾिसंदा आहियूं असां मलाखड़ो रांदि त जॾहिं अॻियों मुक़ाबिलो करण वारो हार मञी वेंदो आहे, पोइ बि उनखे पहलवान खणी कचे को खणी पके ते उछलाईंदा आहिनि। इहो छा आहे? को इहो को असूल आहे या असूलनि जी भञकड़ी आहे? ॾिसो, असूल अॻे पहलवान साबरीन हूंदा, पहलवान लफ़्ज़ जी माना ई सबर आहे। सो अॻे मुड़ुस अगरि हार मञींदो त उनखे छॾे ॾींदा ऐं उहो बहादुरी सम्झंदा त उन हार मञण वारे खे जेको आहे बख़्श करे छॾियो। अॼुकल्ह उहा सोच न आहे पहलवाननि में। नई जनरेशन आहे, नौजवान आहिनि, बसि हिक ॿिए सां झेड़े लाइ तयारु आहिनि। कई चकर ईअं ताज़ा मैदाननि में झेड़ा थिया, बिरशा में थियो, ॿिनि मलाखड़नि में थिया, इहे झेड़ा लॻा पिया आहिनि। अगरि मैदान में को हेठियां अची थो वञे, चाहे हू ॿाहूं ई ॿधे नथा छॾनि, हू पंहिंजे वस नथा घटाइनि, मरणो मरी वञे पर न छॾींदुसि। अलाए छा सम्झ, असांजो त ज़हन ईअं थो कमु करे त अगरि को हार मञे थो, हार मञण वारे खे माफ़ु करण बि बहादुरी आहे। सही। अच्छा, को अहिड़ो पहलवान जंहिंसां मुक़ाबिलो करण वक़्तु तव्हांखे थोरो हिचकिचाहट थींदी हुजे, यार इहो मुंहिंजे मुक़ाबले में न अचे? जाम पहलवान सिंध में ॾहे सर मुड़ुस पिया आहिनि जिन सां साम्हूं वञण खां ख़ौफ़ थींदो आहे। लाज़मी आहे, पहलवान आहिनि, वॾा जिस्म आहिनि, उन्हनि जे हेठियां माण्हू अची वियो जहिड़ो ट्रैक्टर जे हेठियां अची वियो। सही। अच्छा, कीअं पिया सम्झो त माना जेके मलाखड़ो रांदि आहे इन खे कीअं अॻिते प्रमोट कजे पंहिंजे माशरे में? ॾिसो, अगरि तव्हां ॿियनि गेमनि ॾे वेंदो, जीअं पंजाब में कबड्डी आहे, सही, हर पहलवान खे उनजे गवर्नमेंट जे तरफ़ां हिकु सरकारी नौकरियूं आहिनि। हू ड्यूटी न कंदा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे पघार ॾिनी वेंदी आहे। जीअं वापडा में, रेलवे में, FIA में, रेलवे में, सही, पुलिस में, कई डिपार्टमेंट आहिनि। पहिरियां त पंहिंजे जेके सिंध जा सभु त न, चूंड जेके पहलवान आहिनि जिन जो हक़ आहे, उन्हनि खे सरकार तरफ़ां नौकरियूं ज़रूरु हुजनि ताकी हू पंहिंजे पाण खे ताते संभाले सघनि। ऐं उनखां पोइ पहलवान खे क्लब बि ॾिजे जंहिंमें हू पंहिंजी जिस्म ठाहिनि, एक्सरसाइज़ वग़ैरह कनि। उनखां पोइ जेको आहे ग्राउंड वग़ैरह, इहे शयूं स्पोर्ट्स मिनिस्टरनि खे सोच करणु खपे त भई असांजी सकाफ़ती गेम आहिनि खे ईअं जेको आहे नज़रअंदाज़ न कई वञे। हूअं बि पंहिंजे सिंध में कई पुराणियूं तारीख़ी माग जेके आहिनि उन्हनि जी बि मालिकी न आहे, सकाफ़ती जेके शयूं आहिनि उन्हनि जी का बि मालिकी न आहे। हर को पंहिंजी में लॻो पियो आहे, जंहिंखे जितां अचे पियो खाए। पंहिंजी जेके विरासतूं, जेके क़दीमी शयूं आहिनि उन्हनि जी जेका आहे मालिकी न आहे। मल बि उहो ई हिकु शइ आहे, क़दीमी रांदि आहे, सिंध सां गॾोगॾु इन जी बि तारीख़ आहे। सो हिन जी बि मालिकी घटि आहे। अच्छा, ॾिसंदा आहियूं जॾहिं पहलवान मल मारींदो आहे त जेका आम पब्लिक हूंदी आहे, ॾिसण वारा हूंदा आहिनि, उहे इनाम ॾींदा आहिनि। तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हां बि जॾहिं रांदि खटींदा हो, वधि में वधि तव्हांखे केतिरो इनाम मिलियो? ॾिसो, हीउ हिकु सिस्टम क़दीमी मल सां गॾु हलंदो अचे। जेको मल पहलवान पहलवानी करे दसे थो अचे त पोइ उनखे पहिरियां ॾींदा ग्राउंड में अची इनाम, तंहिंजे करे ग्राउंड ख़राबु थी वेंदो हो। सही। पोइ वरी हिकिड़ो सिस्टम रखियो त पहलवान ग्राउंड में मां क्राउड ॾे वेंदो पाणे, अगरि खटे थो त उहो इनाम वठंदो, आवाम दिलि सां ॾींदी आहे। सो ईअं असांखे बि अलहमदुलिल्लाह लखे 5-5 लख 6 लख ताईं बि मलाखड़े में इनाम मिलिया आहिनि, जाम मिलिया आहिनि। अलहमदुलिल्लाह आवाम सपोर्ट बि करे थी, प्यार बि करे थी। अच्छा, समूरो सिंध तव्हां घुमंदा हो, मुख़्तलिफ़ मेलनि मलाखड़नि ते वेंदा रहंदा हो, कहिड़ो पंहिंजो सिंध जो अहिड़ो ज़िलो आहे जिथे माना इन गेम जी वॾी चाह हुजे, जंहिंजा चाहींदड़ कहिड़े ज़िले में घणा आहिनि? ॾिसो, हिकु लाड़ में घणो आहे, जीअं जंहिंखे पाण बदीन, उमरकोट, मीरपुर, इन साइड मल पहलवानी खे वॾो जेको आहे चाह आहे, शौक़ सां माण्हू ॾिसनि था। वरी ॿियो ई उत्तर साइड जेको आहे अपर सिंध, विचोलो सिंध जेको आहे उहो मल पहलवानी सां चाह घटि थो रखे। जीअं नौशरो फिरोज़ थियो, नवाब शाह सांगड़ीअ विच, इन्हनि जो घटि आहे। बाक़ी जेके ही अपर सिंध ऐं लाड़ सिंध, ही तमामु घणो शौक़ु था रखनि मल सां, पहलवानी सां। अच्छा, हे जेकी टीवियुनि ते पाण ॾिसंदा आहियूं WWE रेसलिंग, इन में ऐं मलाखड़े में केतिरो फ़र्क़ु आहे, या उहो सिर्फ़ु हिकिड़ो प्री प्लान हिकिड़ो तयारु कंदा आहिनि रांदि? कंहिंजे बारे में नथा चई सघूं, पर हुनखे अगरि तव्हां खोले ॾिसो त वाक़ई ईअं लॻी बि सघे थो त प्री प्लान आहे। बाक़ी वधीक हुननि जी हू कंहिं कंपनी जा हिकिड़ी जा ई सभु रेसलर हूंदा आहिनि। मल पहलवान तव्हांखे ख़बर आहे, अलॻि अलॻि क़ौमूं, अलॻि ज़ातूं,
ऐं अलॻि अलॻि जॻहनि जा अलॻि अलॻि ज़िलनि जा सूबनि जा उहो तमामु सख़्तु मुक़ाबिला थींदा रहंदा आहिनि। अच्छा, कॾहिं ईअं दिलि चयो हुजे यार हाणे सभु बस कजे कंहिं ॿी फील्ड में वञिजे? न न न हिन फील्ड खे छॾण जो सोचियो ई न आहे। हिन फील्ड मां शोहरत मिली आहे, दौलत बि मिलियो आहे, इज़त बि तमामु घणी मिली आहे, सभिनी खां मथे जंहिंखे असां चऊं त बाबा जंहिंजी क़ीमत ई न आहे उहा इज़त बि हिन फील्ड खां मिली आहे। सिंध जे माण्हुनि तमामु घणो प्यारु ॾिनो आहे, त हिन फील्ड खे छॾण जो अञा ताईं न आहे सोचियो। अच्छा, सिंध हुकूमत तरफ़ां कॾहिं कोई मंता अवार्ड वग़ैरह ॾिना विया हुजनि? जी जी ॾिना विया आहिनि। इंसानी हुकूक जेको आलमी इदारो आहे उनजे तरफ़ां मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां जेको आहे पाकिस्तान अवार्ड हर साल स्पोर्ट्समैन खे ॾींदा आहिनि। उन मां मल पहलवान वाहिद मां आहियां जंहिंखे स्पोर्ट्स में उहो अवार्ड मिलियो आहे। अॼु ताईं कंहिं पहलवान खे न आहे मिलियो। सही, तमामु वॾी महिरबानी। जेके दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया, नाज़रीन ॾिसनि पिया, छा मैसेज ॾींदा? मैसेज इहो ई ॾींदासूं त बाबा अॼुकल्ह अगरि पंहिंजे औलाद खे बचाइणो आहे मुआशिरे जी बुराइनि खां तालीम सां गॾो गॾु उनखे स्पोर्ट्स जे तरफ़ जेको आहे मुतवजह कयो ताकी हू बुराइनि खां नशनि खां तमाशनि खां बची सघनि। छो त स्पोर्ट्स हिकु अहिड़ी शइ आहे अगरि इंसान खे उन सां इश्क थी वञे, नशो उनजो स्पोर्ट्स जो लॻी वञे त हू पंहिंजे पाण खे ज़रूरु ठाहींदो ऐं पंहिंजे जिस्म खे ठाहिण सां गॾो गॾु उन्हनि शयुनि खां परे रहंदो। सो स्पोर्ट्स ज़रूरु न आहे को मल या ॿी शइ। स्पोर्ट्स जा कई क़िस्म आहिनि। स्पोर्ट्स सां पंहिंजे औलाद खे जेको आहे तालीम सां गॾो गॾु उन स्पोर्ट्स सां टच रखो। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। दोस्तो, ही हुया गुलाम हुसैन पठान, मशहूरु मल पहलवान, ऐं जंहिंसां अॼु जेका आहे हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु गुफ़्तगू थी। यकीननि तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेके दोस्त असांखे हिन वक़्तु ॾिसनि पिया, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। वरी कंहिं नए सेगमेंट में, वरी कंहिं नए प्रोग्राम में, वरी कंहिं ॿी शख़्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।